अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मां आहियां खलील अहमद कुरैशी ऐं ॾिसी मुंहिंजो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼोकी पंहिंजी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं त जेकॾहिं असां को बि कारोबार शुरू कयूं था त उन जे बारे में रिसर्च किथां कयूं, उन जे बारे में मालूमात किथां कठी कयूं असां। दोस्तों मूं जीअं हिकिड़ी पहिरीं वीडियो ठाही जंहिंमें मूं ॿुधायो त तव्हांखे को बि कारोबार शुरू करिणो आहे त तव्हांखे उन लाइ आइडिया खपंदो। हाँ आइडिया असां वटि अची वियो, आइडिया के बारे में नॉलेज किथां अचे, सवाल इहो थो पैदा थिए। दोस्तों कुछ आइडिया अहिड़ा हूंदा आहिनि जेके कॉमन हूंदा आहिनि, कुछ हूंदा आहिनि यूनिक आइडिया आहे, उन जे बारे में त नॉलेज नथी मिली सघे। बाक़ी जेकॾहिं कॉमन आइडिया आहे उन जे बारे में त नॉलेज मिली वेंदी। मिसाली ॻाल्हि, केरु दोस्त पिज़्ज़ा जो दुकान थो खोलणु चाहे, पिज़्ज़ा हट मां खोलणु थो चाहियां, उन खे नॉलेज मिली वेंदी। पिज़्ज़ा हट वारनि वटि वेंदो, पिज़्ज़ा जे दुकान वारनि वटि वेंदो, तव्हां नॉलेज वठी वठंदो। पर कंहिं त ज़रूरु दुनिया में पिज़्ज़ा ईजाद कयो हूंदो न, जंहिं ईजाद कयो पिज़्ज़ा उन किथां दी नॉलेज, इहा त माना ख़बर कोन्हे न। या जंहिं सबो थो ईजाद कयो, कंहिं ईजाद त कई हूंदी न। मिसाल जीअं बल्ब आहे, बल्ब जेको आहे जीअं एडिसन ईजाद कयो त एडिसन खे त ख़बर न ई न भई कीअं ईजाद कबो, हुन पंहिंजो तजुर्बो कयो, फेल थियो नेठि वञी कामयाबु थियो। त कुझु आइडियाज़ हूंदा आहिनि जेके माण्हू नए सिरे खां कंदो आहे, पाण कंदो आहे, त उन में माण्हू फेल थी सिखंदो आहे। कुझु आइडिया हूंदा आहिनि जेके कॉमन हूंदा आहिनि। मिसाल जीअं वरी अचूं था पिज़्ज़ा जो दुकानु आहे, हाणे इन ते ई असां डिटेल में थोरो मां तव्हांखे सम्झायां थो फास्ट फूड जे बिज़नेस ते ई। मिसाली ॻाल्हि, को दोस्त आहे जेको फास्ट फूड जो बिज़नेस शुरू करणु थो चाहे। हाणे फास्ट फूड जो जेको बिज़नेस आहे उन लाइ भाई रिसर्च किथां करे, भाई शयुनि जे बारे में ॼाण किथां हासिलु करे। पहिरियों जेको हुनजो सभु खां पहिरियों जेको कॉमन जेका शइ आहे, सोशल मीडिया, यूट्यूब ज़िंदाबाद। यूट्यूब ते सर्च कंदो भाई हाउ टू स्टार्ट बिज़नेस ऑफ पिज़्ज़ा, डिटेल्स अची वेंदसि। वीडियोज़ ॾिसे, ईअं न आहे त रुॻो वीडियोज़ ते ई भाणणो आहे, वीडियोज़ खां अलावा बि कमु करिणो आहे। काफ़ी दोस्त अहिड़ा हूंदा चवंदा असां वीडियो ॾिठी कमु शुरू कयो थी। वीडियो इनफ न आहे, वीडियो में जेको हूंदो मुख़्तसिर नॉलेज हूंदो, पीड़ ताईं कोन ईंदो माण्हू। और डीप में गहराई में वञण लाइ असांखे पाण खे हथु पेर हणणो पवंदो, पाण खे तजुर्बो करिणो पवंदो। नॉलेज हासिलु कईसीं, थोरो आइडिया थियो, पोइ हाणे वधीक असांखे पंहिंजे ज़हन खे मुतमिन करण लाइ, पंहिंजो ज़हन पंहिंजो पूरी तरीक़े सां सेट करण लाइ असांखे छा आहे करिणो, हिकिड़ी पेन खणणी आहे, हिकिड़ी कापी खणणी आहे। जेके सुठा पिज़्ज़ा वारा आहिनि, जेके पिज़्ज़ा जे फास्ट फूड जा जेके आहिनि दुकानदार, उन्हनि ॾे वञिणो आहे असांखे। हुननि खां वेही हुननि खे ॿुधाइणो आहे, हुननि सां कचहरी करणी आहे, हुन मां मेन पॉइंटूं असांखे लिखणियूं आहिनि। अहिड़ो ई 15-20 दुकानदारनि खां असांखे इंटरव्यू वठिणो आहे। इन सां इहो थींदो त हुनजो तजुर्बो आहे, उहो असांखे ॻाल्हियूं सही ॿुधाईंदा। ईअं नथो चवां त सभु सही ॿुधाईंदा आहिनि, छो त कुझु दुकानदार अहिड़ा आहिनि जेकॾहिं असां हुननि खां पुछंदासीं न ॿाहिरि कमु कीअं थो हले, हुनजी शिकिल ई फिरी वेंदी, यार बसि न पुछ, ज़ुल्म लॻो पियो आहे, तबाही आहे, ख़र्च वॾा आहिनि, नथा पुॼी सघूं, मिड़े वांध कई जी विंदर आहे, टारींदा वेठा। पर के हूंदा आहिनि वीचारा जेके सही गाइड कंदा आहिनि। असांखे कोशिशि करिणो आहे सही जेके गाइड कंदा उन्हनि ॾे वञिणो आहे। उहो शिकिल मां ई ख़बर पइजी वेंदी आहे त बाबा हे कूड़ थो ॻाल्हाए या सही थो ॻाल्हाए। जेके सही गाइड कनि था, असांखे 15-20 जा उहे इंटरव्यूज़ मां मेन पॉइंटूं लिखणियूं आहिनि। उन ते भले 15 ॾींहं लॻनि, 20 ॾींहं लॻनि, महीनो लॻे रिसर्च ते। उन खां पोइ असांखे अची वेहणो आहे, जेका सोशल मीडिया तां जेका नॉलेज हथु कई उहा बि रखणी आहे हिकिड़े पासे, सॼे खे समराइज़ करिणो आहे। समराइज़ करे उन ते पंहिंजो ज़हन ठाहिणो आहे त भाई जेके जेके पॉइंटूं आहिनि, मिसाल जेके मसाला, कारीगर जो मसइलो आहे, बिजली जा बिलनि, गैस जा बिलनि, या ॿिया मसवाड़ जो जेको अहम मसइलो आहे हर कारोबार लाइ। मसवाड़ जीअं दुकान में अचंदो आहे, मसवाड़ी जेको नोटिस मिलंदो आहे, मालिक मकान जो जेको दुकान जो मालिक हूंदो आहे, उनजो त दुकान ख़ाली करे हेतिरी मसवाड़ वधा। हे मसइला आहिनि, इन्हनि ते छा मां पुॼी सघंदुसि न पुॼी सघंदुसि। घर वारनि सां पंहिंजनि सां असांखे सलाह मशवरो करिणो आहे। जेके पंहिंजे ओसे पासे में जेका सुठा जेके कारोबारी माण्हू आहिनि उन्हनि खां सलाह मशवरो करिणो आहे। पोइ हिकिड़े नतीजे ते पहुचणो आहे। नतीजे ते पहुचण खां पोइ असांखे छा आहे करिणो, पोइ कमु शुरू न करे ॾियणो। पोइ मिसाली ॻाल्हि, असां इन नतीजे ते पहुचा, हा भाउ ठीकु आहे, असां पिज़्ज़ा जो दुकानु खोलियूं था, असां हीउ कमु करे वेंदासीं। पोइ कंहिं पिज़्ज़ा वारे वटि वञी असांखे बीहणो आहे, उते कमु करिणो आहे 6 महीना साल, जीअं असांखे उन पिज़्ज़ा जे बिज़नेस जी A to Z सभु ख़बर पइजी वेंदी। मिसाल कारीगर भॼी वञे, उनखे कीअं मैनेज कजे, कारीगर खे अलाह पनाह में रखे, कुझु माना की फ़ौतगी वग़ैरह थी पए घर ॾे, या का ख़ुशी थी पए, को शादी मुरादी थी पए, ओॾे मोकल ते वञे त पोइ हिते कम खे कीअं मैनेज कजे, या ॿिया जेके मसइला आहिनि उन्हनि खे कीअं मैनेज कजे। सभु जंहिं महिल असां कमु सिखी वञूं A to Z, पोइ असांखे पंहिंजो कमु शुरू करिणो आहे। हाणे हिते सुवाल इहो थो पैदा थिए त भाउ हो छा अॻिलो असांखे पंहिंजे दुकान ते वेहणु ॾींदो? बाबा या त हुन सां माण्हू पहिरीं रखे संगत, पोइ हासेकार वञी हुनजे दुकान ते वेहे, ईअं आस्ते आस्ते वेही माण्हू कमु सिखी वञे।
हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि हुनखे माण्हू सिधी ॻाल्हि करे, भाउ मूंखे कमु करिणो आहे, मूंखे कमु सिखणो आहे, भले तूं मूंखां फ़ी वटि, पैसा वटि, मूंखे कमु सेखार। हाणे पैसनि जो छो थो चवां, पैसा उहो पंहिंजा वठंदो, जीअं असां ट्यूशन पढ़ंदा आहियूं पैसा ॾींदा आहियूं टीचर खे, पर हू असांखे सेखारींदो, हुनजो जेको 10 साल 20 साल जो जेको हुनजो तजुर्बो आहे फील्ड में, हू पूरो हुनजो निचोड़ असांखे ॾेई छॾींदो। हिन सां असांखे सिखंदासीं, असांखे इहो नुक़सानु खाइण खां असां बचंदासीं। हे तरीक़ो आहे, हिन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां सिखी कमु शुरू कंदो त तव्हां कामयाबु थींदो, तव्हां नुक़सानु न खाईंदो। बाक़ी को बि दुनिया जो कमु हुजे जेकॾहिं माण्हू बग़ैर सिखे कंदो त गारंटी आहे, 100% गारंटी आहे, माण्हू हुन में नुक़सानु खाईंदो, नुक़सानु खाइण खां पोइ सिखंदो। बजाए जो माण्हू पंहिंजो नुक़सानु खाए, तंहिंखां बहितर इहो आहे त माण्हू साल 2 साल लॻाए को कमु सिखे, उन खां पोइ पंहिंजो कमु शुरू करे। हाणे के दोस्त त एतिरा कंदा, साईं साल 2 लॻायूं जॾहिं, हा वाह बिल्कुलु, लॻाइण में छा आहे, पंहिंजो असां टाइम इहो ज़ाया नथा कयूं, असां सिखूं था, सिखंदासीं, असांखे नॉलेज हूंदी, असां हली वेंदासीं। न सिखंदासीं असां एक्सीडेंट, जीअं मोटरसाइकिल माण्हू केरु बग़ैर सिखी हलाईंदो वञी एक्सीडेंट कंदो, नुक़सानु थींदो, तीअं असां बि नुक़सानु कंदासीं, रहंदो पंहिंजी ॿेड़ी ॿोड़े छॾींदासीं। तो हे ई मुंहिंजी अॼोकी वीडियो अगरि पसंदि आई त लाइक कयो, कमेंट पंहिंजी राह ज़रूरु कयो, अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अस्सलामु अलैकुम।